नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में तइलीम वारी वज़ारत जे हुकम ते अॼु गवर्नमेंट हाई स्कूल खिपरो, इस्लामिया हाई स्कूल खिपरो समेत प्राइमरी स्कूल जे हज़ार शागिर्दनि उस्तादनि पंहिंजे स्कूलनि खां रैलियूं कढे टीओ तइलीम खिपरो गुलाम मुस्तफा लिगारी, उस्ताद अहमद अली शहर, अतावन कुंबर, चौधरी मोहम्मद अली राजपूत समेत बिल जी अॻुवाणी में रैली कढी मेन चौक वारे हंध ते पहुता, जिते पाक आर्मी जे हक़ में फलक शगाब नारा हया विया। जॾहिं ॿिए पासे खिपरो बार जे सॾ ते खिपरो जे वकीलनि बार खिपरो जे सदर मीर हसन चानियो, अब्दुल गनी हिंगोरजो, माशूक बोज़दार, असगर हिंगोरजो, रईस इनायत जी अॻुवाणी में खिपरो जे वकीलनि पाक आर्मी जे हक़ में रैली कढी वई। रैली खे ख़िताब कंदे अॻुवाणी चयो, सभ खां पहिरीं तरजीह अमन आहे, पर पाक आर्मी दिफ़ा में मुल्क जी हिफ़ाज़त ख़ातिर जेका कार्रवाई कई आहे असां उनजी मुकमल हिमायत कयूं था। जॾहिं खिपरो तलके जे आलमाबाद हाई स्कूल पारां हेड मास्टर नज़ीर हिंगोरजो, भिटबाइटी हाई स्कूल पारां अब्दुल मालिक, अहमद नूर, मोहम्मद जुमन सोलंकी, तीरदास, उस्ताद नंद शहरियार मरी, हथुंगे में हाजी का, लूणखान में भी स्कूल जे शागिर्दनि ऐं उस्तादनि शहरियुनि पारां रैलियूं कढियूं वियूं। पाकिस्तान जिंदाबाद, हम मुल्क के लिए हाजिर है, हमारा पाक फौज हमारे लिए खड़ा है, हारेगा कभी नहीं। पाक फौज जिंदाबाद। हम आज यहाँ पर इसलिए जमा हुए हैं कि हम पाक आर्मी के साथ अपना इज़हार यकजहती करें। और कल जो पहली पहल में पाक आर्मी ने जो हिंदुस्तान को दिन के तारे दिखा दिए हैं और वो गॾिजी ते पाक फौज जे इज़हार यकजहती लाइ बाक़ायदा मुतहद थी वियासीं ऐं हिकिड़ी क़ौम 22 करोड़ अवाम पाकिस्तान पाक फौज सां गॾु बीठी आहे। इंशाअल्लाह अल्लाह ताला जे हुकम सां असां फ़तेहाब थींदासीं।